रांदियुनि जा मैदान आबाद हुजण सेहतमंद ऐं मुस्बत माशरे जी सुञाण आहे। रांदियुनि सां नौजवाननि में सुठा लाड़ा जनम वठनि था। दादू में जेमखाने 6 ऑल सिंध ओपन डिस्ट्रिक्ट बैडमिंटन मुक़ाबलनि जो सिटरा सिटियो। टूर्नामेंट में सॼी सिंध जे 64 टीमुनि हिसो वरितो। जनमा लाड़काणे ऐं खैरपुर मीरस जी टीमुनि फाइनल में पहुची हिक ॿिए जो पाणी कछो। खैरपुर जी टीम फाइनल खटे वरितो। मुक़ाबलनि खे ॾिसण लाइ आयल महिमाननि जो चवणु हो त अहिड़नि कोशिशुनि सां रांदियुनि जे सरगर्मियुनि ऐं बैडमिंटन रांदि खे हथी मिलंदी। पैदा थींदो ऐं बहितरीनु इंसान पैदा थींदो। पूरो दादू जो क्राउड महिमाननि खे रांदीगरनि खे दाद ॾियणु ईंदो आहे ऐं जीअं राउंड शुरू थींदा आहिनि त जेके बि कुर्सियूं आहिनि इहे फुल हूंदियूं आहिनि, माण्हुनि खे वेहण जी जाइ न हूंदी, ॾाढो इंजॉय कंदा आहिनि दादू जा प्लेयर दोस्त ऐं सभु। इंशाल्लाह ताला जीअं पंहिंजे क्रिकेट में असांजे छोकिरे नालो रोशन कयो आहे PSL में, उनखां अलावा पाकिस्तान जे लाइ बि खेॾे अगेंस्ट साउथ अफ्रीका। इंशाल्लाह ताला को हिकिड़ो ॾींहुं ईंदो जंहिंमें असांजो बैडमिंटन जो प्लेयर दादू मां इंशाल्लाह ताला पाकिस्तान जो नालो रोशन कंदो। ऑल 6 ओपन बैडमिंटन टूर्नामेंट आहे असांजे जिमखाना जे तरफ़ां। उन्हनि खे बि जेके माना इंटरनेशनल प्लेयर आहिनि उन्हनि खे बि कॉल कंदासीं ऐं हे 6 ओपन बैडमिंटन चैम्पियनशिप असांजी जेका थी रहे ऐं ख़ैर ख़ूब सां इंशाल्लाह जीअं कामयाबी थींदी। ऐं तव्हां ख़बर आहे त हिन दफ़े अॻे खां बि हिन दफ़े असां वटि भरपूर नमूने सां ओवरऑल सिंध मां पार्टिसिपेशन थी आहे प्लेयर्स जी ऐं इंशाल्लाह अज़ीम कामयाबु कंदासीं ऐं इंशाल्लाह अज़ीम हे असांजो भरपूर इवेंट आहे, भरपूर ई कामयाबु कंदासीं। असांजी हीअ जेका टूर्नामेंट आहे ख़ासि करे 5 असांजूं टूर्नामेंट्स जेके आहिनि सिंध लेवल ते थियूं आहिनि, हीअ 6 टूर्नामेंट आहे ऑल सिंध इन्विटेशन बैडमिंटन टूर्नामेंट, जंहिंमें तक़रीबन असांजूं 64 टीमूं जेके आहिनि हिसो वठी रहियूं आहिनि पूरी सिंध खां, माना कराची खां वठी कश्मीर ताईं। ऐं अलाह जे फज़ल सां तमामु हाई लेवल जा प्लेयर जेके आहिनि से हिन में शिरकत पिया था कनि। असांखां ईअं सम्झो पंजाब वारा डिमांड कंदा आहिनि त असांखे तव्हां पंहिंजी टूर्नामेंट में हिसो ॾियो, पर असां वटि तव्हांखे पाण ख़बर आहे दादू जेको आहे हिकिड़ो नंढो शहर, उन जॻह ते असां हीअ रौनक मचाए वेठा आहियूं। हिकिड़े ग्राउंड ते असांखे हिकिड़े ॾींहं में 12 राउंड खेॾाइणा पवंदा, तंहिंजे करे लाज़मी आहे तकलीफ़ूं आहिनि। दुआ कयो त असां ॿियो कोड बि असां हिन आणियूं ऐं इंशाअल्लाह ताला दादू जी ईंदड़ साल जेको आहे सो पाकिस्तान लेवल ते जेको आहे सो असां टूर्नामेंट हिन खे खणी वेंदासीं। टूर्नामेंट खटींदड़ रांदीगरनि खे मानता तौरु इनाम ॾिना विया ऐं आतिशबाज़ीअ जो शानदार मुज़ाहिरो पिणु कयो वियो।